अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। साईं मूं वटि हिकु दोस्त हिते कमु करे थो माशाल्लाह काफ़ी टाइम खां, राइडर बि आहे ऐं कमु कंदो आहे माशाल्लाह। साईं इलाही पुराणो छोकिरो आहे मूं वटि। उनखे ही सूट मिलियो आहे राति जो किथां पधरे तां। सो हिन जे मथां गाॾी वाॾी चढ़ी वई हुई ऐं सूट जी पोज़ीशन आउं सम्झां थो त सुठी आहे। जंहिं दोस्त जो आहे मज़े जी ॻाल्हि उहा आहे त उहो दोस्त हींअर अचे पियो खाइणु। हाणे निशानी छा थो ॿुधाए, उहा बि हिकिड़ी सोचण जी ॻाल्हि आहे। पाण अचे त ॾिसूं आहे कहिड़े दोस्त जो। ऐं छो जे हिन ईअं सुञातो जो इन अहिड़ी सेम डिज़ाइन जो सूट कंहिं छोकिरे खे पियल हो। सदो तो पुछसि छा कहे थो। हा हा डिज़ाइन जो मिलियो तोखे केॾी महिल? राति जो 3 बजे। राति जो 3 बजे वापसी में? अच्छा चलो, हाणे दोस्त जेको अचे पियो ॾिसूं था उहो पकी निशानी ॿुधाए थो त इहो हुनजे हवाले कंदासीं। ऐं वीडियो भरण जो मक़सदु इहो त ज़ाहिर आहे इहा हिकिड़ी सचाई आहे त हिन दोस्त बि माना पुछो साम्हूं वारे खां त भई साॻी डिज़ाइन जो सूट पातल आहे, मे बी तव्हांजो सूट हुजे। त ईअं अगरि शयूं दोस्तनि खे मिलंदियूं कनि त हिकिड़ो सोशल मीडिया बि सुठो प्लेटफॉर्म आहे, पर हिकु जहिड़ी डिज़ाइन ॿिए खे पयल हुई त ॾाढो हिकिड़ो हिन लाइ उहो सुठो थी वियो। ऐं दोस्त हिते खाइणु अचनि था, केतिरी देरि लॻंदी उहा ख़बर न आहे। न त उन्हनि दोस्तनि जी असीं लाइव लाज़मी भरियूं आहे। ॾिसूं था किथे पहुतो आहे इहो दोस्त। किथे ॿुधाए त किथे देरि थो विहे? अञा 15 मिंट लॻंदा। चलो, दोस्तनि खे 15 मिंट लॻंदा। सूट उन्हनि जो आहे या न आहे उहो अचनि त कंफर्म कंदासीं। बाक़ी सुठी ॻाल्हि आहे सचाई रखणु। वॾी महिरबानी तमामु दोस्त जी।